अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था जाती मां बाबू गुलाम सेन मलाह जी रिपोर्ट। मीरपुर बठोड़ो रहवासी सुल्तान चांडियो नौजवान पुट जे कातिलनि खिलाफ़ ऐवान सहाफ़त जाती पेची एहतजाज कयो। सुल्तान चांडियो सहाफ़ीन अॻियां एदाईंदे चयो त मुंहिंजे पुट जे कातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। ॿिनि पुलिस एहलकारनि ऐं संदनि साथियुनि तशदुद कंदे क़त्ल कयो आहे। पुलिस एहलकार गिरफ़्तार करे खेनि फाही ॾिनी वञनि। इंसाफ़ न थियो त पाण खे बाहि ॾेई साड़े मारे छॾींदुसि। गुज़िरियल 2 सालनि खां मुख़्तलिफ़ शहरनि में नौजवान पुट जा कातिल गिरफ़्तार न थियण जे ख़िलाफ़ एहतजाज कया आहिनि, पर मूंसां इंसाफ़ न थियो आहे। हिन चयो त पुलिस एहलकारनि अकबर ज़हूर, असगर खॾो ऐं संद साथियुनि बेगुनाह क़त्ल कयो आहे। गुज़िरियल 2 सालनि खां पुट जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। कानून लागू कंदड़ इंसाफ़ जे रखवालनि नोटिस वठण जी न कई आहे। हिन चयो त 2 सालनि खां दर दर जा धिका थाॿा खाईंदे आऊं हाणे थकिजी पियो आहियां। आख़िर में पीरसन सुल्तान चांडियो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, अहला अख्तियारियुनि ऐं SSP सिजावल खां मुतालबो कयो त पुट जा कातिल गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।